बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर सिरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आए लैला निसार ऐं मुसागत स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जिम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त वफ़ाक़ ऐं सिंध बजट नए माली साल जो पेश करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत 14,460 अरब रुपयनि जो बजट पेश करे छॾियो आहे, जॾहिं त सिंध हुकूमत जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उन्हनि 2247 अरब 58 करोड़ रुपयनि जो बजट नए माली साल जो पेश करे छॾियो आहे। सो इन ते बि गुफ्तगू कंदासीं, पर ॿिए तरफ़ हिकु ॿी बि ख़तरनाक ख़बर जेकी तव्हांजे नज़रुनि आॾो बि ज़रूरु गुज़री हूंदी त हीअ जेको सामूंडी तूफ़ान जो ख़तरो मौजूदु आहे, इन ते बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर इहो अचानक सां साइक्लोन काॾां अचे थो जेको अरबी समुंड में मौजूदु आहे, जंहिंखे बिपर जॉय चयो वञे पियो। उनजी शिदत जेको आहे अरबी समुंड में बरक़रार आहे ऐं इहो तेज़ीअ सां सिंध जी साहिली पटीअ तरफ़ जेको आहे वधे पियो ऐं गॾोगॾु इंडिया खे बि उनजी कुझु स्टेट्स खे इन खां ख़तरो आहे। सो इहा तमामु अफ़सोसनाक ख़बर आहे ऐं इन हवाले सां ऑपरेशन जेको आहे सिंध में थोरी देरि अॻु वॾे वज़ीर मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस बि कई। इन हवाले सां कुझु अपडेट्स ॾिना त साहिली पटी खां जेके माण्हू रहनि था साहिली पटीअ ते, उन्हनि माण्हुनि खे महफ़ूज़ मागनि ना मुंतक़िल करण जो ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। इन हवाले सां जेको मौसमियात खातो आहे या PDI में आहे, उन्हनि अलर्ट बि जारी कयो आहे। जेके शहर या ज़िला चऊं तमामु घणो अफेक्ट थी सघनि था ऐं उते हाई अलर्ट जारी कयो वियो आहे। उन्हनि में कराची शामिल आहे, ठट्टो, सिजावल, बदीन, थरपारकर, मीरपुर ख़ास ऐं उते तेज़ बरसातुनि जो बि जेको आहे ख़दशो आहे। तव्हांखे यादि रहे त ही उहे ई इलाइक़ा आहिनि जेके ऑलरेडी ॿोॾ खां तमामु घणो अफेक्टेड रहिया हुया, मुतासिर थिया हुया ऐं वरी उते न तूफ़ान जो सामूंडी तूफ़ान जो ख़तरो आहे। सो तमामु इहा ॾाढी अलर्ट रहण वारी ॻाल्हि आहे ऐं उन हवाले सां जेकी हुकूमत आहे सूबाई उहा बि पंहिंजो अलर्ट आहे ऑलरेडी ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि जेको ऑपरेशन आहे माण्हुनि खे सेफ जॻह न मुंतक़िल करण जो शुरू करे छॾियो आहे। सो इन हवाले सां असीं थोरी देरि में जेको आहे DG PDI में आहिनि सलमान शाह साहब, उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। पर उन खां अॻु में थोरो बजट ते जमाली साहब जो असीं तजियो वठी छॾियूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। ही बजट जमाली साहब तव्हांखे कीअं लॻो? आवाम दोस्त लॻो? आवाम जूं उमेदूं तमामु घणियूं लाॻापियल हुयूं ऐं अक्सर करे ॾिसंदा आहियूं त जॾहिं इलेक्शन वेझो हूंदी आहे ऐं उन माहौल में बजट पेश थिए त उनखे इलेक्शन बजट चयो वेंदो आहे, त यानी उन में रिलीफ न वेंदा आहिनि हुकूमत जे पारां। पर जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत चएबी त हीउ ॾाढो ज़िम्मेदाराणो बजट आहे, तव्हांखे कीअं लॻे पियो? ॾिसो, बजट पाकिस्तान जी तारीख़ में कोई बि पेश थियो हुजे, कॾहिं बि तव्हां इहो न ॿुधो हूंदो त हिन बजट खां आवाम जेको आहे तमामु घणो ख़ुशि थियो हुजे। यकीनन ई अंगनि अखरनि जो सॼो गेम हूंदो आहे। जेके एक्सपर्ट्स हूंदा आहिनि, मुआशी एक्सपर्ट्स, उहे इनखे बहितर सम्झी सघंदा आहिनि ऐं उहा बहितर पंहिंजी राय ॾेई सघंदा आहिनि। पर जेके तज़िया निगार हूंदा आहिनि उहे सिर्फ़ु जेके नज़र अचण वारियूं शयूं आहिनि, जंहिंखे असां थुलियूं थुलियूं शयूं चइजे, त सुठो हिननि हिकिड़ो कमु कयो आहे जो जेको मिनिमम वेजिस आहे, वफ़ाक़ी हुकूमत 32,000 ऐं सिंध हुकूमत जेको आहे 35,000 रुपया रखियो आहे। त मां सम्झां थो त हिन महांगाई जे दौर में इहा वक़्त जी ज़रूरत आहे। गो त इहो बि एतिरो को वॾो अमाउंट न आहे, पर ठीकु आहे, ज़ाहिर आहे हज़ारे लखे मुलाज़िम आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेके ग्रेड वाइज़ उन्हनि 30 खां 35% वधायो आहे बजट, त इन लाइ इहो चई सघियो थो त चलो ठीकु आहे, न हुजण खां त बहितर आहे, त माण्हुनि खे काफ़ी हद ताईं उन में रिलीफ मिली सघंदो। ऐं जेको जंहिंखे असां हिकिड़ो इहो क़दम चऊं त इहो हिकिड़ो चङो क़दम आहे। ॿियो जेको मूंखे नज़र आयो त हिननि सोलर ते जेको आहे काफ़ी फोकस कयो आहे ऐं सोलर पैनल्स ऐं उन्हनि जूं बैटरियूं जेके आहिनि उहे सस्तो करण जो ऐलान कयो अथऊं। इहो बि मां सम्झां थो त एनर्जी जे मैदान में इन सां काफ़ी असांखे मदद हासिल थी सघे थी ऐं असां जेको गैस ऐं डीज़ल या फ्यूल ते जेको असां डिपेंड कयूं था, काफ़ी इलाइक़नि में जेकॾहिं मुकमिल तौर ते सोलर सां बिजली पैदा कई वञे त इहो एनर्जी क्राइसिस जे लाइ असांजे लाइ बहितर थींदो। त इहो बि हिकिड़ी सुठी काविश आहे गवर्नमेंट जी, चाहे उहा फेडरल गवर्नमेंट ई ऐलान कयो आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिया जेके IT जा शोबा आहिनि उनखे बि हिननि अहमियत ॾिनी आहे, पर उनखे असांखे वधीक सपोर्ट करण जी ज़रूरत आहे। छो जो दुनिया में हिन वक़्तु जेकी IT आहे ज़ाहिर आहे उहा तमामु तेज़ी सां ग्रो करे रही आहे। त असांजी क़ौम खे बि ज़रूरत आहे त असांजे जेके फुज़ूल शयुनि में ऐं बेकार क़िस्म जी सियासत में पंहिंजो वक़्तु बर्बादु था कनि असांजा नौजवान, त असां उन्हनि खे उन फील्ड जे बारे में ट्रेनिंग्स बि ॾियूं ऐं उन फील्ड जे बारे में जंहिंसां मुल्क खे अल्टीमेटली फ़ाइदो थींदो।
छो जो इहा फील्ड जेको आहे तव्हां इंडिया में ॾिसो 50 अरब डॉलर खां वधीक जी उन्हनि जी जेका आहे एक्सपोर्ट आहे हिन सिलसिले में उन्हनि खे आमदनी हासिलु थी रही आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं पाकिस्तान बि हिन तरफ़ तवजो ॾेई रहियो आहे। मूंखे यादि आहे त 2017 जो हिननि जो बजट हो नून लीग वारनि जो, उन में बि उन्हनि IT खे काफ़ी फ़रोग़ ॾिनो हुयो ऐं सिंध गवर्नमेंट बि बाक़ाइदा सिंध में हिकिड़ो IT जो डिपार्टमेंट ठहियलु आहे, पर बदकिस्मती सां उहो एतिरो फ़ाल न आहे जो उन ते असां ख़ुशी जो इज़हार कयूं। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट उनखे फोकस करे ऐं उनखे फ़ाल करे ऐं माण्हुनि जे लाइ IT जे दुनिया में, छो जो हिन वक़्तु इनकलाब जेको बि अचिणो आहे मुआशी इनकलाब, उहो थ्रू IT ई अचिणो आहे। त असांखे जेकॾहिं उन शोबे में बि असां वधि खां वधि फोकस कयूं आहे त उहो असांजे लाइ मुनासिबु क़दम आहे। अहिड़े तरीक़े सां जेके हिननि आबादगारनि जे लाइ, ज़राअत वारनि जे लाइ जिन बेनिफिट्स जो ऐलान कयो आहे, मां सम्झां थो त इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं ज़ाहिर आहे हुकूमत जा वसीला घटि आहिनि। मां त हमेशह चवंदो आहियां त हुकूमत कॾहिं बि होली सोली कुझु कोन थी करे सघे। आवाम खे पंहिंजो उन में रोल अदा करिणो पवंदो। जेको असांजा प्राइवेट सेक्टर्स आहिनि उन्हनि खे पंहिंजो रोल अदा करिणो पवंदो। हिन दफ़े एतिरो चई सघूं था त हिननि जी जेकी ओवरऑल चाहे सिंध जो बजट आहे या फेडरल जो बजट आहे, उन में सनअतुनि जे लाइ हिकिड़ो ख़ासि सॉफ्ट कॉर्नर नज़र आयो आहे बजट में। ऐं उन्हनि जी तक़रीरनि में बि चाहे उहो फेडरल मिनिस्टर साहब पंहिंजे बजट जे दौरान कई या सिंध जे वॾे वज़ीर पंहिंजे बजट जे दौरान कई, त इन्हनि में हिकिड़ी सनअतुनि खे फ़रोग़ ॾियण लाइ हिकिड़ो सॉफ्ट कॉर्नर ज़रूरु उन्हनि जी स्पीचिस मां तव्हां जेको उन्हनि तक़रीर कई उन मां तव्हां तासुर जेको आहे इहो वठी सघो था त हुननि जी ख़्वाहिश आहे त असांजूं जेके सनअतूं आहिनि उहे तरक़ी कनि। ऐं हिन मुल्क खे जेकॾहिं असांखे तरक़ी कराइणी आहे, जेकी जनवन तरक़ी, जेकी पाइदार तरक़ी असां जंहिंखे सम्झूं था, त उहो इहो ई आहे त असांजूं सनअतूं तरक़ी कनि ऐं सनअतकारनि खे इन्हनि खे जेको आहे वधि खां वधि सहूलियतूं ॾिनियूं वञनि। ऐं उन्हनि खे सरकार 312 अरब रुपया रखिया आहिनि। अच्छा, इहे जेके 312 अरब हूंदा आहिनि, इहो इन में वरी गेम, इन जे अंगर नखरनि जो वरी वॾो गेम हूंदो आहे। त इहो 312 जो एक्चुअल बजट कान हूंदो आहे। ईअं हूंदो आहे जो 14, 15, 17 अरब शायदि हिननि रखिया आहिनि एजुकेशन जे मद में। एक्यूरेट फिगर मूंखे हींअर यादि न आहे। हे उहे प्रोजेक्ट आहिनि जेके ऑलरेडी हलंदड़ हूंदा आहिनि, जेके वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक ऐं मुख़्तलिफ़ जेके गैर मुल्की इदारा आहिनि उन्हनि जे ताउन सां सालनि खां हलंदा पिया अचनि ऐं अञा ताईं सालनि ताईं इहे हलंदा रहंदा थे। उन्हनि जो मजबूई तख़मीनो लॻाए जेको आहे हिकिड़ो बजट तव्हांजे साम्हूं पेश कयो वेंदो आहे। बहरहाल ठीकु आहे, ऐं चवंदो त ज़ाहिर आहे हर हुकूमत पंहिंजे वसीलनि जे मुताबिक़ ई डेवलपमेंट ते बि तवजो ॾेई सघे थी, छो जो असांजा नॉन एक्सपेंडिचर्स ख़र्च एॾा वधी चुका आहिनि जो नेचुरल ॻाल्हि आहे जो असांजो डेवलपमेंट ते उन हद ताईं जंहिं हद ताईं इस्तेमालु थियणु घुरिजे पैसो, उहो न पियो थिए। ऐं अञा मूंखे हुन में ॿी बजट में हिकिड़ी सुठी शइ, छो जो मां कंहिं बि नेगेटिव पहलू ते नथो वञणु चाहियां, छो जो नेगेटिव पहलू त 100 कढी सघजनि था। मां चवंदो त आवाम खे असां पॉज़िटिव शयूं ॿुधायूं त हिन बजट में जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत बि ऐं सिंध हुकूमत बि प्राइवेटाइज़ेशन जी जेकी ॻाल्हि कई उहा सभ खां बेस्ट आहे, जंहिंसां असांजा तमामु घणा एक्सपेंडिचर जेके आहिनि उहे कंट्रोल थी सघनि था। ऐं जेकॾहिं असां जीअं फेडरल वज़ीर इसहाक़ डार पंहिंजे स्पीच में चयो, उन PI जी बि ॻाल्हि कई, उन ॿियनि इदारनि जी बि ॻाल्हि कई, त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां फोकसली कयूं ऐं हीअ मुल्क जी असांजी ज़रूरत आहे, छो जो दुनिया जा ॿिया मुल्कनि में बि तक़रीबन इन तरीक़े जो सिस्टम राइज आहे, का इहा नई ॻाल्हि कान्हे। त इहे जेके इदारा जिन ते तमामु घणा असांजा एक्सपेंडिचर वञी रहिया आहिनि, हर साल जेको आहे अरबें रुपया इन्हनि इदारनि ते ख़र्चु थियनि था ऐं जंहिंजो को बेनिफिट बि आम माण्हू खे नथो मिले, यानी उन जी का फैसिलिटी वधियल आम माण्हू खे नथी मिले। तव्हां PIA खे ॾिसो त PIA असांजो हिकिड़ो ताक़तवर इदारो हूंदो जे कई मुल्कनि खे जेको आहे उन्हनि जी एयरलाइंस खे ठाहियो आहे, पर PIA जेको आहे उहो तनज़ुली जो शिकार आहे। त जेकॾहिं उनखे असां प्राइवेट शोबे जी मदद वठी ऐं पंहिंजे प्राइवेट सनअतकारनि खे या ताजिर बिरादरी खे या जेके टैकोन्स आहिनि उन्हनि खे ज़िमेवारी सौंपी वञे, त हो त ज़ाहिर आहे पंहिंजो कारोबार करणु ईंदा न, त फोकसली उनखे ॾिसंदा। हिते गवर्नमेंट जो पैसे में त चवंदा आहिनि न त न कंहिं कामूरे जो दिलि ॾुखंदो आहे, न पॉलिटिशियन जो दिलि ॾुखंदो आहे, न छा, पर जेकॾहिं को प्राइवेट काई बि ऑर्गेनाइज़ेशन कंहिं सब्जेक्ट खे खणंदी त मां सम्झां थो त उन प्रोजेक्ट खे हू कामयाब बि कंदी ऐं आवाम खे फैसिलिटेट करे उनजी सर्विसिस जे मद में पैसा वठंदी, त पोइ आवाम खे बि पैसा ॾियण में का तकलीफ़ कान थींदी। जेकॾहिं बहितर सर्विसिस मिले त हर माण्हू पैसा ॾियण लाइ तयारु हूंदो आहे। सही, दुरुस्त। जमाली साहब, वफ़ाक़ी हुकूमत जेके सूबनि जे मनसूबनि जे लाइ रक़म मुख़्तस कई आहे 2709 अरब जी तरक़ियाती बजट में सूबनि जे मनसूबनि जे लाइ 1559 अरब रखण जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंमां वॾे वज़ीर जो थोरी देरि अॻु में बयानु हुयो त हू सेटिस्फाइड न आहिनि। ॾिसो, 1500 अरब मां ईअं सम्झो त तव्हां
सूबनि जे लाइ हा ऑब्वियसली 900 अरब त जेको आहे उहे ई पंजाब ॾे हलिया वेंदा न। बाक़ी 600 अरब में जेको आहे पूरो मुल्क आहे, KPK बि आहे, बलूचिस्तान बि आहे ऐं सिंध बि आहे। नेचुरल आहे त सिंध खे उन हद ताईं डेवलपमेंट जे लाइ वफ़ाक़ खां उहा पैसा नथा मिलनि जंहिंसां सिंध जेको आहे घणी डेवलपमेंट करे सघे। पंहिंजे वसीलनि ते त सिंध गवर्नमेंट करे रही आहे ऐं असांजो SRB मां सम्झां थो त हिकिड़ो सुठो डिपार्टमेंट ठहियो जंहिं घटि में घटि रिकवरीज़ जा पुराणा तमामु रिकॉर्ड्स तोड़े करे काफ़ी महिनत कई आहे। उते जेके बि एम्प्लॉइज़ कमु करे रहिया आहिनि उन्हनि रेवेन्यू जनरेशन जो हिकिड़ो मां सम्झां थो त परफेक्ट त ज़ाहिर आहे फ़िलहालु न आहे, पर काफ़ी हद ताईं इहा उन में बहितरी आहे जो उन्हनि रेवेन्यू जनरेशन जा मुख़्तलिफ़ जेके कंपोनेंट आहिनि उन्हनि खे शामिलु आहिस्ता आहिस्ता कंदा वञनि था ऐं हर साल जेको आहे उहो माशाल्लाह इंक्रीज़ थी रहियो आहे। त जंहिंसां ज़ाहिर आहे सिंध जो बजट हाणे उनजी बुनियाद ते मां सम्झां थो त हाणे सभ खां वॾो कंपोनेंट बजट में उहो थी वियो आहे जंहिं मां जेको रेवेन्यू अचे थो उन सां तव्हां पंहिंजी डेवलपमेंट बि ऐं प्लस जेके नॉन एक्सपेंडिचर जा मसइला बि उन्हनि मां हल कयो था। अहिड़े तरीक़े सां वफ़ाक़ खे जहिड़े तरीक़े सां छो जो ॾिसो सिंध जो जेको मामिलो आहे न उहो KPK पंजाब ऐं बलूचिस्तान खां थोरो डिफरेंट आहे। सिंध जेको आहे हिकिड़ो मल्टीपल सूबो आहे। सिंध में न सिर्फ़ु पंहिंजे ॿियनि सूबनि जा गैर मुल्की यानी परॾेही ऐं बल्कि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा बि जेके इन ते माण्हू आबाद आहिनि जेके सिंध जे वसीलनि मां जेको बि आहे मां का तासुब जी ॻाल्हि नथो करणु चाहियां, पर सिंध जो जेको बि बजट आहे बहरहाल उहो बि उन्हनि ते बि ख़र्च थी रहियो आहे। त काफ़ी हद ताईं उन्हनि जो बर्डन जेको आहे उहो सिंध गवर्नमेंट ते मौजूदु आहे छो जो बुनियादी फैसिलिटीज़ प्रॉपर तव्हां तॾहिं ई ॾेई सघंदा आहियो जॾहिं तव्हां वटि को उनजो ब्रेकअप ठहियलु हुजे, तव्हां वटि उनजी का पूरो मैप प्लान हुजे ऐं तव्हां वटि आबादी जो पूरो हिकिड़ो निज़ाम हुजे। पर तव्हां छो जो जेके तव्हां रजिस्टर्ड माण्हू हूंदा आहिनि त उन्हनि जे हिसाब सां पंहिंजो हिकिड़ो प्लान ठाहे रहंदा हो ऐं जेको वरी परॾेही छो जो तव्हां वटि रजिस्टर्ड न हूंदा आहिनि, तव्हांखे सही तादाद ख़बर न हूंदी आहे, उहो हिकिड़ो इज़ाफ़ी बर्डन पइजी वेंदो आहे। यानी उहो पाणी जे मसइले में तव्हां ते इज़ाफ़ी बर्डन पवंदो आहे, उहो सेवरेज जे मसइले में इज़ाफ़ी बर्डन पवंदो आहे, उहो तालीम जे मसइले में, उहो सिहत जे मसइले में, उहो रोड नेटवर्किंग जे मसइले में, यानी हर शइ खे उहो बहरहाल मुतासिर कंदो आहे। त सिंध खे वफ़ाक़ खे बि घुरिजे त सिंध खे उन नज़र सां ॾिठो वञे त हिते छो जो आबादकारी ॿियनि सूबनि जी वधीक आहे त हिन खे थोरो सो प्रायोरिटी बेसिस ते इहो नज़रसानी हुनजी ज़रूरु करणु घुरिजे त ॿ इन जा जेके मां सम्झां थो इम्पोर्टेंट कंपोनेंट आहिनि जिन ते हमेशह ॻाल्हाइणु घुरिजे। हिकु त इहो आहे त तव्हांखे सिंध मां सभ खां वधीक रेवेन्यू जनरेट थो थिए 67% ऑफ द कंट्री, यानी कि तव्हांखे जेको रेवेन्यू आहे उहो जनरेशन जो जेको सूबो आहे उहो सिंध सूबो आहे। ॿियो जेको आहे सिंध तव्हांखे एनर्जी जी दुनिया में जेको आहे पाकिस्तान जी हद ताईं जेको आहे तमामु घणो बेनिफिट ॾेई रहियो आहे थर कोल जी मदद सां जेकी सस्ती बिजली जंहिंखे असां चऊं। टियों हिते छो जो मल्टी क़ौमूं आबाद आहिनि मुख़्तलिफ़ सूबनि जूं बि ऐं जीअं मां चयो त परॾेही बि, त इहे 3-4 अहिड़ा कंपोनेंट आहिनि जिन खे नज़र में रखी करे सिंध सां त थोरो फरागदिली जो मुज़ाहिरो करणु घुरिजे वफ़ाक़ खे। त सिंध ते ज़ाहिर आहे बर्डन जेको आहे या त वफ़ाक़ी हुकूमत पॉलिसी ठाहे छॾे त बाबा जेके परॾेही ऐं गैर मुल्की ते ईंदा उन्हनि जो एक्स्ट्रा जेको आहे ख़र्च असां तव्हांखे ॾींदासीं, अहिड़ी त कंहिं मुल्क में ॻाल्हि आहे कान। त इन सभिनी कंपोनेंटनि खे मद्देनज़र रखंदे सिंध सां थोरो फरागदिली जो सिंध सां मुज़ाहिरो करणु तमामु ज़रूरी आहे। धरती आहे काफ़ी नाइंसाफ़ी थिए पई सिंध सूबे सां। वफ़ाक़ खे शफ़क़त जी निगाह जेको आहे सिंध ते ख़ासि हिकिड़ी पैराए में ॾिसणु घुरिजे ऐं हितां जेको आहे हेल्प आउट करणु घुरिजे। ज़ाहिर आहे जेकॾहिं सिंध मज़बूत थिए थो, सिंध तरक़ी करे थो, त वधि खां वधि जेके आहिनि हिते ओवरऑल मुल्क जी तरक़ी थिए थी, उन में कंट्रीब्यूट करे पियो। इम्पैक्ट जेको आहे उहो वफ़ाक़ ते ई पवणो आहे। अहिड़े तरीक़े सां वफ़ाक़ हमेशह हीअं त चलो ठीकु आहे PDM जी हुकूमत आहे, हिननि जी का सुठी इक्वेशन हूंदी, पर माज़ी में त ज़ाहिर आहे इन में को शक न आहे त सिंध सां वॾो ज़ुल्म थींदो रहियो आहे बजट्स जे मामले में, डेवलपमेंट जे मामले में। जेके शयूं सिंध प्रोड्यूस करे पई उन खे घटि जेको आहे अरबे रुपया मिक़दार में मिलनि पयूं, बाबडा जी मद में इन जे मद में कया वेंदा हुआ। त माज़ी जेको आहे ख़ासि तौर ते पाणी जे हवाले सां तव्हां ॾिसो त केतिरी ज़्यादती थींदी आहे। अहिड़े तरीक़े सां काफ़ी अहिड़ा कंपोनेंट आहिनि जिन में वफ़ाक़ खे सिंध खे ख़ासि तौर ते हिकिड़ी अलॻि नज़र सां ॾिसणु घुरिजे ऐं उहे सभु फैक्टर साम्हूं रखनि त आख़िर छो हिनखे अलॻि नज़र सां ॾिसणु घुरिजे, इहे सभु फैक्टर साम्हूं रखनि त ऐं अहसासु पैदा कनि। हिते जेकी असांजी सुर्ख फीथो जेके असां चवंदा आहियूं ब्यूरोक्रेसी जो को स्टाइल हूंदो आहे वफ़ाक़ में, छो जो काफ़ी वफ़ाक़ जे दोस्तनि सां बि राब्ता रहंदा आहिनि, उहो हिकिड़ो माइंड सेट आहे उन्हनि जो त बसि हीअ लकीर आहे, हिन जे मुताबिक़ जेको आहे हीअ हिसो ठहे थो। हे उहे सॼा कंपोनेंट मिक्स करे ॾिसंदा न आहिनि त हिननि जी जेको आहे कैपेसिटी खे वधाइण सां मुल्क खे ई फ़ाइदो थींदो न। जेकॾहिं कराची में डेवलपमेंट जो जेको हब चवरायो वेंदो आहे, जेको सभ खां वधीक तव्हांखे रेवेन्यू ॾेई रहियो आहे, हितां जे सनतकारनि खे जेकॾहिं तव्हां वधि खां वधि जेकॾहिं बेनिफिट्स ॾींदा
ऐं हितां जे सनतकारनि खे तव्हां मज़बूत कंदा त इहो जेकॾहिं अॼु 67% तव्हांखे ॾेई रहिया आहिनि त सघे थो 80% रेवेन्यू जेको आहे तव्हांजे मुल्क जो हितां जनरेट करे ॾेई सघनि था। बिल्कुलु नज़रसानी जी सख़्त ज़रूरत आहे। हिकिड़ी कमु करण जी कैपेसिटी मौजूदु आहे। कराची शहर में हिकिड़ी मां सम्झां थो जेको आम मज़दूर बि आहे, मिस्त्री बि आहे, या आम फैक्ट्री मैन आहे, या प्रोफेशनल जंहिंमें ट्रेनिंग आहे, उन में कमु करण जी हिकिड़ी सलाहियत मौजूदु आहे। छो जो ज़ाहिर हिकु त ई मेट्रोपॉलिटन शहर आहे। मेट्रोपॉलिटन त हाणे लाहौर बि आहे, इस्लामाबाद बि आहे, ॿिया बि आहिनि, पेशावर बि आहे, कोयटा बि आहे, पर कराची जी जेको आहे हिकिड़ी अलॻि काफ़ी पैशनेट आहिनि माण्हू कमु करण जे लाइ, कमाइण जे लाइ। में हिकु त मां सम्झां थो त हीउ शहर जेको आहे उहो अलाह जी नेमत आहे, जेको सिंध जो कैपिटल आहे, गादी जो हंधु आहे। त हाणे हितां जेको आहे जॾहिं एतिरा बेनिफिट हासिल थी रहिया आहिनि त पोइ मां सम्झां थो त हिन शहर खे अञा बहितर जेकॾहिं हिन ते तवजो ॾेई करे कमु कयो वञे त हीउ मुल्क जे लाइ बहितर साबित थींदो न। त अहिड़े तरीक़े सां वफ़ाक़ खे बि घुरिजे त जेके तमामु मल्टीनेशनल कंपनीज़ जी अक्सरियत आहे उहे हिते मौजूदु आहिनि, हुननि वटि स्किल्स आहे कमु करण जी, हुननि जूं फैक्ट्रियूं आहिनि, हुननि खे फैसिलिटेट कयो वञे। हिते असां वटि फैसिलिटेशन न हुजण जे करे काफ़ी कम जीअं एनर्जी क्राइसिस जो हिकु वॾो मसइलो आहे असांजो। सही जमाली साहब, उन ते बि अचूं था। हिकु थोरी पॉइंट आउं ऐड करणु चाहींदसि। जीअं तव्हां मिनिमम वेजिस जी ॻाल्हि कई, त गॾोगॾु सरकारी मुलाज़िमनि जी जेतिरी पघार वधी आहे, ग्रेड 13 खां 16 ताईं 35% वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत इज़ाफ़ो कयो आहे, पर सरकारी मुलाज़िमनि जूं उमेदूं तमामु घणियूं लाॻापियल हुयूं सिंध हुकूमत सां त हू वधि खां वधि जेको आहे इज़ाफ़ो कंदा, यानी वफ़ाक़ जे कंपेरिज़न में। मां सम्झां थो त 35% जेको इज़ाफ़ो थियो आहे उहो तमामु मैक्सिमम आहे। अच्छा, इन जे करे हूअं मां नथो चवां त इहो न वधणु घुरिजे, छो जो जेतिरी महांगाई आहे ऐं जेतिरा मसइला आहिनि उन मुताबिक़ त इहो बिल्कुलु वधणु घुरिजे, उनजे हक़ में आहियां। पर तव्हां रिसोर्सिस बि त ॾिसो न, इन लिमिटेड रिसोर्सिस में हींअर तव्हांजो गुज़िरियल साल जेको आहे एॾो सैलाब आयो, जंहिंमें बार बार ॿुधाए रहिया आहिनि त $30 अरब खां वधीक जो जेको आहे नुक़सानु थियो आहे। त उन सिचुएशन वरी त 2-3 साल अॻु में हिन मुल्क में कोविड हुयो, एतिरा 2-3 साल अॻु कोविड रहियो हिन मुल्क में। इन डिस्टर्बेंस जे बावजूदि, IMF जा पैसा न मिलण जे बावजूदि, यानी कि बजट ठाहिण जेको हुकूमत में हूंदो आहे, बजट ठाहींदो आहे, उनखे ख़बर हूंदी आहे उनजी मुश्किलातूं, पर उनजे बावजूदि बि 35% जेकॾहिं वधी आहे पघार, त मां सम्झां थो त हिकिड़ो इहो हैंडसम अमाउंट बि आहे। ऐं हुकूमत जी रिसोर्सिस खे बि ॾिसणु घुरिजे। हर माण्हू जी ख़्वाहिश त हूंदी आहे त मुंहिंजी 200 गुना वधिजी वञे। त यानी जमाली साहब, तव्हांजे तर्जे मां त इहो ई लॻे पियो त इहो आवाम दोस्त बजट आहे, जीअं पघारूं बि वधायूं वयूं आहिनि, पर टैक्स बि त लागू कई वियो आहे, गाॾियूं जेको आहिनि उहे महांगियूं करे छॾियूं आहिनि हिन हुकूमत, ऐं कपिड़ा बि गॾोगॾु महांगा करे छॾिया आहिनि। उन हवाले सां मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू बिल्कुलु अलॻि आहे। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं हुकूमत वधायो आहे त उहो ठीकु कयो आहे। ॾिसो, वॾी गाॾी उहो ई माण्हू वठी सघे थो जेको अफोर्ड करे थो न, उन लाइ को प्रेशर त न आहे त तव्हां वॾी गाॾी वठो या नंढी गाॾी वठो, ज़रूरत आहे त न, ज़रूरत बि न आहे। वॾी गाॾी डिफरेंट आहे, जो हिन 1380 खां मथे जा शायदि उहो रेट वधाया आहिनि, पर मां इहो चवां थो त गाॾी जेको आहे अफोर्ड करणु, उहो गाॾी चाहे भले 1300 सीसी आहे, 1000 सीसी आहे या 800 सीसी आहे, जेको गाॾी माण्हू अफोर्ड करे थो त उन ते जेकॾहिं थोरो वॾनि वधीक पइजी वियो त हू सस्टेन करे वेंदो। पर जेको सफ़ा ग़रीब आहे, जंहिंजी पघार 18,000 हुई या 20,000 हुई, 25,000 हुई, उहो एग्ज़ैक्ट मिनिमम, छो जो हिन मुल्क में त बदकिस्मती आहे न त मिनिमम जेकी वेजिस बि हूंदी आहे, पर ग्राउंड रियलिटी आहे त उहा ताईं बि उन माण्हू खे न मिलंदी आहे, यानी वक़्त ते पघार बि कान मिलंदी आहे। तव्हां पंहिंजी मीडिया इंडस्ट्री जो ॾिठो न, केतिरा टीवी चैनल्स अख़बारूं आहिनि जिन में पघारूं मिलनि कान थियूं, 2 महीना थी विया आहिनि, 6 महीना। हा बिल्कुलु, इहो ई अलॻि इशूज़ आहिनि जिन ते जेको आहे तव्हां हिनखे वधीक रेस करे सघो था, तव्हां पाण PFUJ जा सदर आहियो। हाणे मसइलो इहो आहे त जिन खे वधाए करे हिननि ॾियण जो ऐलान कयो आहे, एटलीस्ट गवर्नमेंट जा जेके डिपार्टमेंट्स हूंदा या उन जा जेके ख़ुदि मुख़्तार इदारा हूंदा, उन्हनि में त इम्प्लीमेंट थींदो न। हाणे असां प्राइवेट सेक्टर ते इजाज़त ॾिजो, सामूंडी तूफ़ान जी असीं ॻाल्हि करे वठूं था, जेको ख़तरनाक तमामु ॻाल्हि आहे, ऐं उन हवाले सां जेको आहे असां सां मौजूदु आहिनि टेलीफोन लाइन ते DGP DMA सलमान शाह साहब, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हांखे बि जेकॾहिं को सवाल हुजे त पुछी वठो उन्हनि खां। अस्सलाम वालेकुम सलमान साहब। वॾी महिरबानी तव्हांजे टाइम जे लाइ। सलमान साहब, ही सामूंडी तूफ़ान जंहिंजे लाइ मौसमियात खाते ऐं PDM हिकु हाई अलर्ट जारी करे छॾियो आहे, थोरो हिन हवाले सां ॿुधाइजो, जीअं त मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके जिते अलर्ट जारी कयो वियो आहे त उते जेके साहिली पटीअ ते माण्हू रहनि था उन्हनि खे तव्हां सेफ जॻहुनि ते मुंतक़िल करणु शुरू करे छॾियो आहे, या ऑपरेशन हिन हवाले सां शुरू थी चुको आहे, थोरो ॿुधाइजो। ऐं इहो ही जेको सामूंडी तूफ़ान आहे इहो केतिरो ख़तरनाक थी सघे थो? ॾिसो, हिन वक़्त जी जेकी सूरत हाल आहे ही हिकिड़ी इवॉल्विंग सिचुएशन हूंदी आहे, हिन में एग्ज़ैक्टली फोरकास्ट करणु त बिल्कुलु हूंदो आहे, पर जेको हेठि जेकी डेवलपमेंट आहे उन हिसाब सां ही ख़तरनाक तूफ़ान, यानी कि वेरी हाई
साइक्लोनिक स्टॉर्म आहे, वेरी सीवियर, ऐं जेको एक्सट्रीम सीवियर जी पोजीशन में हींअर आहे, जेको थोरो सो घटिजी वेरी सीवियर वारी कैटेगरी में अची वेंदो। इन्हनि जेकी हवाउनि हलण जी रफ़्तार जंहिंसां हवाऊं हलंदियूं पंहिंजी सामुंडी पट्टी ऐं सदरन पिंड में, उहो 120 खां 150 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां हलंदी, जेकी तमामु तेज़ हिकिड़ी हवा जी रफ़्तार हूंदी आहे। ऐं तक़रीबन 3 मीटर खां 3.5 मीटर ताईं जी हिन में स्टॉर्म सर्ज यानी कि जेके समुंड मां लहरूं ईंदियूं आहिनि उहो उछी करे ज़मीन ते ईंदियूं, जेके तक़रीबन 15 फुट ठहनि थियूं। त उन में जेके असांजी साहिली पट्टी ते जेके मुहाणनि जा ॻोठ आहिनि उहे सॼो आहे हुन जा ज़ेरे आब अची था सघनि। इन खां अलावा बारिश जो इम्कान तमामु घणो आहे, त बारिश खां बचाव जे लाइ बि इक़दामात कया था वञनि। ठीकु आहे, पोइ इन हवाले सां पीडीए में जेको आहे छा तयारियूं करे पई, यानी कहिड़े क़िस्म जो ऑपरेशन तव्हां शुरू कयो आहे ऐं छा छा कयो पिया, प्लानिंग छा आहे? पीडीए में वार्निंग ॾियण खां सॼी कोऑर्डिनेशन जो अमल करे पई। ज़िले इंतज़ामिया खे चीफ मिनिस्टर साहब सुबुह जो पाण असां सां गॾु हलिया हुआ, जंहिंमें असांजा वज़ीर बि शामिल हुआ, हाजी रसूल बख्शानी साहब, ऐं आउं बि हुन सां गॾु हुअसि। ऐं हुते कमिश्नर हैदराबाद को, डिप्टी कमिश्नर को, असां आर्म फोर्सिस जा ऑफिसर्स बि जीओसी हैदराबाद, डीजी रेंजर, ये सभु हुते मौजूदु हुआ। नेवी जा बि माण्हू मौजूदु हुआ। हुते सॼो हिनखे ॻाल्हि जो फ़ैसिलो कयो वियो कि हाणे टाइम अची वियो आहे जो पाण सभु ॻोठनि खे लाज़िमी ख़ाली करायूं। अच्छा, जॻहूं ख़ाली कराए तव्हां उन्हनि खे केॾा मुंतक़िल कयो आहे, जेकर इहो असांखे ॿुधाए सघो था? जी, उनमें तक़रीबन 183 रिलीफ साइट्स जेके आहिनि उहे आइडेंटिफाइड आहिनि हिन पॉपुलेशन जे लाइ, जेके तक़रीबन 250 जेके पाण थी था सघूं, 250 खां पिणु वधीक उन्हनि जॻहनि ते हिनखे शिफ्ट कयो वेंदो जेके सामुंडी पट्टी सां गॾु जेके माण्हू रहनि था। ऐं छाकाणि पकी जॻह शिफ्ट करिणो आहे, हवा तमामु तेज़ हूंदी त रिलीफ टेंट्स जेके असां लॻाईंदा आहियूं उन में पॉसिबल कोन हूंदो कि हुते शिफ्ट करे उहो बि उॾामी सघनि था। त महफ़ूज़ मुक़ामात शिफ्ट करण जे लाइ जेकी साइट्स आहिनि आइडेंटिफाइड उन्हनि ते मुंतक़िल कयो वेंदो। हींअर सुबुह जो जेको असांखे ब्रीफिंग ॾिनी वई उन हिसाब सां केटी बंदर जो जेको सामुंडी समुंड जे अंदरि जेके ॿेट आहिनि नंढा वेझा जेके ॿेट आहिनि उन तक़रीबन 2000 माण्हुनि खे असांजी शिफ्टिंग कंप्लीट थी चुकी हुई। पर अॼु जॾहिं इहो फ़ैसिलो थियो सुबुह जो त उनखां पोइ हाणे बिल्कुलु क्लियर हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि। उनमें इंतज़ामिया खे इहो चयो आहे कि हुते जा जेके इलेक्टेड नुमाइंदा आहिनि उन्हनि जी मदद वठी वञे। ऐं सभ खां जेकॾहिं तव्हां ॿुधाए सघो सलमान साहब त ख़तरो सभ खां वॾो जेको आहे कहिड़नि कहिड़नि शहरनि में मौजूदु आहे व्यूअर्स जे लाइ? ॾिसो, जेको हींअर जेको साइक्लोन जो पाथ आहे न उन हिसाब सां छठो, सिजावल, बदीन, थरपाकर, उमरकोट ऐं कुझु हिसो मेपू ख़ास जो जेको सदर्न पार्ट आहे हिते वधीक ख़तरो आहे। ऐं कराची ऐं जेको हैदराबाद, टंडोअलाया, टंडो मोहम्मद खान इन्हनि ज़िलनि में थोरो सो बारिश आहे, पर उनखां कंपेरेटिवली घटि आहे ऐं हवा बि उनखां कंपेरेटिवली घटि आहे। त वधीक ख़तरे लिहाज़ सां जेके इलाइक़ा आहिनि उहे इहे 4-5 ज़िला आहिनि। ठीकु आहे, सो बहरहाल तव्हां माण्हू मुंतक़िल सेफ जॻहनि ते करणु शुरू करे छॾिया आहिनि, इहो आउं थोरो पुछणु चाहियां पई। जी हा, बिल्कुलु। ठीकु आहे, उन्हनि खे तव्हां जिन सेफ जॻहनि ते मुंतक़िल कयो आहे उन्हनि खे तव्हां प्रॉपरली फैसिलिटेट बि कयो पिया, खाधे पीते जूं शयूं या जेको कुझु बुनियादी सहूलियतूं आहिनि तव्हां उन्हनि खे फराहम कयो पिया? जी हा, बिल्कुलु उन्हनि खे क्लियर हिदायतूं ॾिनियूं आहिनि डीसीस खे असां पैसा बच जेको आहे उहो रिलीफ करे छॾिया आहिनि 20 मिलियन 4 ज़िलनि जे डीसीस खे उन्हनि खे पको पकायो खाधो मुहैया कनि ऐं ॿी जेके बुनियादी ज़रूरतूं जेकी शयूं आहिनि उहे उन्हनि खे मुहैया कयूं वञनि। ठीकु आहे डीडी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे ॿुधायो इन तूफ़ान जे हवाले सां। वाली साहब, तव्हां ॿुधो त रिलीफ वारियूं जेके जॻहूं आहिनि उन्हनि खे माण्हुनि खे मुंतक़िल करणु शुरू करे छॾियो आहे, यानी एतिरो ई ख़तरनाक थी सघे पियो। ऐं बहरहाल इहो सुठो आहे जो ऑलरेडी हू प्लान कनि पिया त केॾा केॾा माण्हुनि खे जेको आहे मुंतक़िल करिणो आहे ऐं जीअं ॿुधाइनि पिया डीडी साहब बि त उन्हनि खे खाद पीत जूं शयूं जेका फराहम कनि पिया। सुठी ॻाल्हि आहे न, हींअर अञा डिज़ास्टर आयो न आहे ऐं हुकूमत जेकॾहिं कॉशियस आहे इहे क़दम खणनि था त असांखे एप्रिशिएट करणु घुरिजे। ज़ाहिर आहे सॼी सिंध गवर्नमेंट खे ऐं जेके बि उनजा लाॻापियल ऑफिसर्स आहिनि जी, वजह इहा ई हूंदी आहे त ॾिसो जेकॾहिं तव्हां पहिरियों खां ई कॉशियस हूंदा ऐं बेसिकली त हूंदो आहे त तव्हांजे दिलि में जेको आहे केतिरो दर्द आहे त इहे जेके मुतासिर थियण वारा माण्हू आहिनि एटलीस्ट उन्हनि जी ज़िंदगियुनि खे बचाइण जे लाइ असां अॻुवाट उपाउ वठी सघूं। त जेकॾहिं डिज़ास्टर मैनेजमेंट या सिंध गवर्नमेंट जेके बि क़दम खणी रही आहे वक़्त खां इहे अॻु में आहिनि ऐं ज़ाहिर आहे इन क़िस्म जा तूफ़ान जे बारे में इहो कंहिंखे ख़बर कान हूंदी आहे। तव्हां अॻु कथी करे सघो था त हिन जी शिदत हेतिरी हूंदी या हेतिरी हूंदी, सिर्फ़ु अलाह ॼाणे थो त उहो जॾहिं किनारनि ताईं पहुचंदो त उन जी शिदत छा हूंदी। त ज़ाहिर आहे जेतिरा बि हिननि जा इक़दाम हूंदा इंसानी पॉसिबिलिटी जे मुताबिक़ मां सम्झां थो त इहा सिंध गवर्नमेंट करे रही आहे त सेंसिटिव एरियाज़ मां माण्हू मुंतक़िल करे थी
ऐं सभ खां वॾो ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां हेॾा माण्हू मुंतक़िल कंदा आहियो न त इहो हक़ीक़त बि इहा आहे त सभ खां मुश्किल मसइलो हूंदो आहे उन्हनि खे तयारु मानी पहुचाइणु जी ही त पकी पकी मानी जे लाइ इन्हनि क्लेम कयो मानी जेको आहे पहुचाइणु बहरहाल इहो हिकिड़ो तमामु वॾो सब्जेक्ट आहे अलाह करे उन्हनि में इहे कामयाबु थियनि ऐं माण्हू जेके आहिनि उहे फैसिलिटी सां रहनि पर ज़ाहिर आहे जिन माण्हू पंहिंजा घर छॾे वेंदा आहिनि उन्हनि खे उहा तकलीफ़ हूंदी आहे उहे रुॻो पाण त वञी सघनि था न पाण सां गॾु उहो सॼो पंहिंजो सामान खणी वञणु तमामु घणी मुश्किल ॻाल्हि आहे पंहिंजो घर जॾहिं छॾिजे थो त ॿियो ज़ाहिर आहे हिननि जी बि हिकिड़ी कैपेसिटी हूंदी आहे अल्टीमेटली जेके आउं ॻाल्हि कंदो आहियां त गवर्नमेंट जी बि हिकिड़ी कैपेसिटी हूंदी आहे कुझु माण्हुनि खे हू तव्हां मुंतक़िल करे सघनि था उन्हनि खे फैसिलिटेट करे सघनि था पर अलाह न करे जेकॾहिं को वॾो डिज़ास्टर थो अचे त पोइ ज़ाहिर आहे हुकूमतनि जे वस मां ॻाल्हि निकिरी वेंदी जमाली साहब कंसर्निंग ॻाल्हि इहा आहे त ही उहे ई ज़िला ऐं शहर आहिनि जेके ऑलरेडी बोर्ड सबबु तमामु घणो वॾे पैमाने ताईं मुतासिर थिया हुया ऐं वरी उते हिकु साइक्लोन जी अॻकथी कई वई आहे त इहा तमामु ख़तरनाक ॻाल्हि आहे ऐं जीअं तव्हां ॾिसो था त सिंध हुकूमत हुजे उन्हनि पंहिंजे डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीज़ खे बि अलर्ट करे छॾियो आहे उन्हनि बि उन्हनि शहरनि ज़िलनि में अलर्ट जारी करे छॾिया आहिनि सो बहरहाल जीअं चवंदा आहिनि त नांग जो अॻ में जेको खाधल हूंदो आहे त उनखे बि वधीक जेको आहे उन शइ जो अहसासु थींदो आहे त हिते बि उहा ई सूरत हाल आहे त ऑलरेडी हेॾो वॾो फ्लड आयो ऐं उनजे नतीजे में छा छा न थियो दुनिया में किथे बि को बि हुकूमत कंहिं बि कुदरती आफ़त खे त नथो रोके सघे जी बिल्कुलु इहो त इम्पॉसिबल आहे पर दुनिया जा जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि असां अमेरिका छो जो ज़ाहिर आहे सभिनी खां सुपर पावर चवराईंदो आहे त असां हुनजी मिसाल खणूं क्लाइमेट चेंज खां वधीक अफेक्टेड आहे तूफ़ान ईंदो आहे त शहरनि जा शहर ॿोड़े छॾंदो आहे बिल्कुलु तमामु ख़तरनाक लेवल जो त ज़ाहिर आहे जेको आहे उहो ज़ाहिर आहे इहो ॾिसो इहो त कंहिंजे हथ में न आहे हिते असां वटि बदकिस्मती आहे जो एजुकेशन घटि हुजण जे करे माण्हू फौरन जेको आहे गवर्नमेंट ॾे जेको आहे उन्हनि जी तोपुनि जो रुख़ थी वेंदो आहे त गवर्नमेंट हीअं करे छॾे अरे भई गवर्नमेंट जेको आहे हिकिड़ी महदूद लिमिट ताईं कुझु करे सघे थी एतिरे वॾे डिज़ास्टर में जेके मुल्क दुनिया जूं सुपर पावर ताक़तूं त चाइना में ॾिसो तव्हां जॾहिं ईंदो आहे सैलाब त उते पोइ छा असरु थींदो आहे या जापान जी तव्हां टेक्नोलॉजी रखंदड़ ऐं इंतिहाई बजट्स रखंदड़ ऐं इंतिहाई ताक़त रखंदड़ मुल्क आहिनि त इहे हू माण्हू शिकायत कंदा आहिनि त हुते जॾहिं को नुक़सानु थींदो आहे त फौरन सां हू बि साफ़ बि थी वेंदो आहे हिते पोइ जेको आहे सालनि जा साल लॻी वेंदा आहिनि जेसीं ताईं उहो पाणी निकिरे चाहे बरसाति जो हुजे या कंहिं ॿोॾि सबबु आयल हुजे इहा त ज़ाहिर आहे जेकी बि डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हूंदी आहे इहो उनजो कमु हूंदो आहे त जेकॾहिं को डिज़ास्टर अचे थो त ज़ाहिर डिज़ास्टर खे त कोई रोके कान थो सघे जेकॾहिं अलाह जी तरफ़ां का आफ़त अचे थी पर उन खां फौरन पोइ घटि में घटि इमीडिएट रिलीफ पहुचाइण जी कोशिशि करे सघनि था न पर अल्टीमेटली वरी उहे त हिन जा वसीला आहिनि घणा ॾिसो तव्हां मिसाल जे तौर जा कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिन ते तव्हांखे ॿेड़ियुनि ते वञी जेको आहे माण्हुनि खे रेस्क्यू करिणो आहे त तव्हां वटि ॿेड़ियूं उते उन इलाइक़े में अवेलेबल घणियूं आहिनि जो तव्हां जेको आहे उन्हनि खे रेस्क्यू कंदा अच्छा वरी तव्हांखे पंहिंजे जेकॾहिं असां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं त असांजे माण्हुनि खे टोलियुनि जे सूरत में मुख़्तलिफ़ जॻहनि ते रहण जी आदत हूंदी आहे उहो पंहिंजा इलाइक़ा न छॾींदा आहिनि असल में हिकिड़ी जॻह ते अची वेहनि त पोइ उन्हनि खे बुनियादी फैसिलिटी बि प्रोवाइड थी सघे थी उन्हनि जी एजुकेशन जो बि मसइलो हल थी सघे थो उन्हनि जे हेल्थ जो बि पर छो जो मुख़्तलिफ़ टीलनि ते मुख़्तलिफ़ चोटियुनि ते या मुख़्तलिफ़ जेके उन्हनि जा हंध स्पेसिफिक हूंदा आहिनि हू उतां डिसबर्स न थियणु चाहींदा आहिनि इहो बि हिकिड़ो मां सम्झां थो वॾो मसइलो आहे असांजे आहे त भई ही जेके हाणे 20 माण्हुनि जो को मिसाल जे तौर ते को ॻोठ ठहियल आहे या 50 माण्हुनि जो को ॻोठ ठहियल आहे उनजे करे हुकूमत खे अरबे रुपया त ख़र्च करे उन्हनि ताईं डेवलपमेंट रोड रस्तो लाइट या अस्पतालूं इहे न पहुचाईंदी न स्कूल जेकी इंसाफ़ ऐं उसूल जी बि ॻाल्हि आहे कम्युनिटी सिस्टम हुजणु घुरिजे त इन क़िस्म जा जेके बि हूंदा आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ जॻहनि तां खणाए की हिकिड़ी जॻह ते आबाद करे उते जेको आहे मुख़्तलिफ़ तरीक़े सां तव्हां उन्हनि खे फैसिलिटेट करे सघो था पर हिते गवर्नमेंट खे बि जेकी मुश्किलात ईंदी आहे मां सम्झां थो त आम जेको त रहंदड़ माण्हू आहे न उहो तवन न कंदो आहे उहो चवंदो आहे मां पंहिंजी मुंहिंजी जॻह आहे मां भले कुझु बि थी वञे उनजे करे बि नुक़सानु थींदो आहे त भई अलर्ट कनि था हुकूमत तव्हांखे सम्झाए थी त इलाइक़ो हींअर ख़तरनाक आहे त महिरबानी करे तव्हां थोरो मुंतक़िल थी वञो असांजा माण्हू ज़िद में चवंदा आहिनि त असां न वेंदासीं पंहिंजे इलाइक़े में भई तव्हांजी जाननि जे करे हुकूमत तव्हांखे सम्झाए थी तव्हांजी ॿारनि जी ज़िंदगी जो मसइलो आहे पर कुझु माण्हू कंदा आहिनि पोइ मूंखे यादि आहे चङी तरह जेको सैलाब ऐं मींहं वसिया तमामु ख़तरनाक क़िस्म जा उन में बि गवर्नमेंट ऐं ज़िले इंतिज़ामिया बार बार माण्हुनि खे अलर्ट करे रही हुई त हीअ इलाइक़ा डेंजर ज़ोन में आहिनि हितां मुंतक़िल थियो माण्हू मुंतक़िल कान थींदा आहिनि ऐं जॾहिं नुक़सानु थी थो वञे पोइ वरी हुकूमत खे गारियूं ॾियणु शुरू कंदा आहिनि हुकूमत खे घटि वधि ॻाल्हाइणु शुरू कंदा आहिनि भई जॾहिं तव्हांखे सम्झाइनि था छो जो ज़ाहिर आहे ॾिसो हिननि खे महकमा मौसमियात बि
अपडेट करे थो, हा। ॿिया जेके इदारा उहे बि हिननि खे अपडेट कनि था, त हुकूमत वटि त सही इंफॉर्मेशन हूंदी न, सही ॻाल्हि त उन मुताबिक़ पंहिंजी इंफॉर्मेशन जे मुताबिक़ ई उहो तव्हांजी भलाई लाइ चवंदा न। आहे। जमाली साहब कंसर्निंग ॻाल्हि उहो तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो था, पर कंसर्निंग ॻाल्हि इहा हुजे थी त को माण्हू पंहिंजो घर जेको आहे ज़ाहिर आहे उते सामान बि पियो आहे त उनखे उनजी बि ॻणती जेको आहे धार सताए पई त हाणे हीउ सामान जेको आहे केॾांहुं वेंदो, या ख़ासि करे हीअ जेके नुक़सान थियनि था, यानी जेके कचे वारा इलाइक़ा हुजनि था, ॻोठ हुजनि था, उते उन्हनि जा माल वग़ैरह बि बीठा आहिनि, जानवर चौपायो माल जेके असीं चऊं था उहो बि बीठो आहे, त उहो बि छॾणु तमामु मुश्किल थिए पियो, त तॾहिं उन्हनि जो ज़िद जेको आहे साम्हूं अचे थो न। इन में बि मुंहिंजी अञा पॉइंट ऑफ व्यू डिफरेंट आहे त जेको कचे जो इलाइक़ो आहे उहो तव्हांजी आबादकारी लाइ त कान्हे न, हे त माण्हू आबाद करे छॾियो अथऊं ऐं रहनि था, हुते फसल बि थियनि था, जानवर बि बीठा आहिनि, जीअं तव्हां चओ घर बि आहिनि। ॾिसो कुदरत जो बि त हिकिड़ो निज़ाम आहे न। हा बिल्कुलु। कुदरत जेकॾहिं इहे कचे जा इलाइक़ा हिकिड़ो उनजो जेके दंग चइजे या एंड चइजे, जेकॾहिं समुंड ताईं ठाहियो आहे, इहो असां तव्हां त न ठाहियो आहे न, कुदरत जी तरफ़ां जेको ठहियल हिकिड़ो दंग आहे, उन जे जेकॾहिं तव्हां विच में अची आबादकारी करे छॾींदा ऐं रहंदा त तव्हां ॿिए जेको इलाइक़ो डिस्टर्ब न थियण वारो आहे उहो बि उहे माण्हू वीचारा बि डिस्टर्ब था थी वञनि जेके शहरी आबादी में रहनि था या किथे, सिर्फ़ु बिकॉज़ ऑफ रीज़न हुनजो इहो आहे त उन्हनि जेके कचे में जेको आहे तव्हां इलीगल घर ठाहे छॾिया या बंदि ठाहे छॾिया या पंहिंजे रहण लाइ जेको बि तव्हां पंहिंजो बंदोबस्तु कयल आहे, इहो ग़लति आहे न। असां ॻाल्हि उहा कयूं जेकी सही हुजे न, त जेकॾहिं कचे जो इलाइक़ो इन मक़सद लाइ न आहे, उहो हिकिड़ो स्पेसिफिक मक़सदु आहे त मींहं जो पाणी या सैलाब जो पाणी या जेको बि कॾहिं बि ओवरफ्लो थिए थो, कॾहिं ग्लेशियर वधीक तादाद में पिघलजी था वञनि या छा, त उहो उन्हनि जो हिकिड़ो रस्तो ठहियल आहे कुदरत तरफ़ां, तव्हां उन रस्ते खे ब्लॉक करे छॾंदा आहियो, त पोइ ज़ाहिर आहे उन सां सिर्फ़ु उन्हनि खे नुक़सानु कान थो थिए, उन जा रिपकशंस जेके आहिनि उहे वीचारनि ॿियनि आबादियुनि थींदा, पंहिंजे जेके वीचारा सही जॻहनि ते वेठा आहिनि, छो जॾहिं तव्हां बंदि थो थी वञे त पाणी त पंहिंजो रस्तो ॻोल्हींदो, पोइ हुनखे जिते रस्तो मिले थो उते काह करे थो, त उहो तव्हां रुॻो कचे में रहण वारा पाण खे सिर्फ़ु नुक़सानु नथा पहुचाइनि, उहो ओवरऑल पूरे ज़िलनि खे मुतासिर था कनि। त इन करे मुंहिंजी त पंहिंजे माण्हुनि खे दरख़्वास्त हूंदी त भई जेके कुदरती आबी गाहूं आहिनि, महिरबानी करे उन्हनि जॻहनि ते तव्हां न पंहिंजी इंक्रोचमेंट कयो, न उते आबादगारी जो को प्लान कयो, उहो हिकिड़ो अलाह जो निज़ाम आहे ऐं उन अलाह जे निज़ाम सां को विड़ी कान थो सघे, त इन करे उहो जेको रस्तो कुदरत ठाहे ॾिनो आहे उनखे जेकॾहिं तव्हां वसी ऐं वाफ़िर छॾे ॾींदा त उहो जेको आहे पाणी जेको बि ईंदो पंहिंजो रस्तो ॻोल्हींदे सिधो समुंड में हलियो वेंदो, कंहिंखे का नुक़सान बि कान पहुचंदो, इन मसइलनि जे करे असां वधीक डैमेज थींदा आहियूं। सही दुरुस्त प्रॉपर्ली पॉइंट्स खे हाईलाइट कयो ऐं असांखे सम्झणो पवंदो त क्लाइमेट चेंज हाणे हिकु सीरियस इशू आहे, ऐं जीअं जमाली साहब चवनि था त उते तव्हांखे केरु थो चवे त तव्हां वञी करे पंहिंजा घर वग़ैरह वसायो, तव्हां कुदरती निज़ाम खे जॾहिं डिस्टर्ब कंदव त ज़ाहिर अल्टीमेटली नुक़सानु तव्हांखे ई पहुचंदो। ऐं हिकु मिसाल ॾिनो वेंदो आहे जमाली साहब त असीं बरसाति खे त नथा रोके सघूं पर छटरी खणी करे पंहिंजो पाण खे महफ़ूज़ ज़रूरु करे सघूं था। सो बहरहाल जेकॾहिं हुकूमत तव्हांजी अचे थी तव्हांखे सेफ जॻहनि ते मुंतक़िल करण जी कोशिशि करे थी त उन्हनि सां बराए महिरबानी तव्हां कोऑपरेट कयो, ऐं जीअं त हू क्लेम बि कनि पिया, ॿुधाइनि पिया त उते तव्हांखे बुनियादी सहूलियतूं बि ॾिनी वञनि थियूं, पकी पकाई मानी बि तव्हांखे पहुचाई वञे थी, त कोशिशि करे तव्हांजो जेको ज़रूरी सामान आहे तव्हां पाण सां खणी करे निकिरी सघो था। पर बहरहाल ही सामूंडी तूफ़ान जो ख़तरो मौजूदु आहे, 14, 15, 16 जून जेको आहे ॿुधाया वञनि थियूं तारीख़ूं महकमा मौसमियात खाते जे पारां। सो हिनखे बिपर जॉय जो नालो ॾिनो वियो आहे त हीउ अरबी समुंड में मौजूदु आहे ऐं तेज़ी सां सिंध जी साहिली पटीअ तरफ़ ई वधी रहियो आहे। सो बहरहाल अलाह साईं खां दुआई करे सघिजे थी ऐं जेके क़दम हुकूमत वठे थी त इंशाअल्लाह हू सफल रहंदा ऐं नुक़सानु जेको आहे घटि में घटि या हीउ तूफ़ान जेको आहे टरी वञे। त ॿी तरफ़ जमाली साहब ॿियूं ख़बरूं बि असांखे शामिलु करणियूं आहिनि, त असीं बजट वारी गुफ़्तगू ते थोरो वापसि अचणु चाहींदसि, त इन हवाले सां कुझु सस्तियूं ऐं कुझु महांगनि शयुनि जी असां ॻाल्हि कयूं पिया। ऐं टे तरफ़ ॿी बि असांखे ख़बर शामिलु करणी आहे त रूस खां आयल जेको क्रूड ऑयल आहे, ख़ाम जो तेल, उहो पहुची चुको आहे ऐं 3000 टन तेल जेको आहे ऑयल रिफाइनरी तरफ़ जेको आहे मुंतक़िल कयो वियो आहे। त इन हवाले सां बि जेकी आवाम जूं उमेदूं आहिनि तमामु घणियूं मथे चढ़ी वियूं आहिनि ऐं हू चवनि था त छा इन जे अचण सां पेट्रोल जेको आहे तमामु घणो सस्तो थियणु वञे पियो, त छा इहे हुननि जूं उमेदूं पूरियूं थी सघंदियूं? बिल्कुलु हिन 15 जून ते वरी आवाम खे पेट्रोलियम मसनूआत में कमी जी हुकूमत ज़ाहिर पाण ई ऐलान करे छॾींदी ऐं ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे, मां सभु चवां थो त हाणे इहो प्रैक्टिकली थी वियो त रशिया मां जेको आहे तेल बरदार जहाज़ जेको आहे पहुची वियो। इहो ई फ़र्क़ु आहे जेको असां पहिरियों सम्झाईंदासीं त इमरान ख़ान सिर्फ़ु ज़बानी ज़बानी चवंदा आहिनि छा चइबो आहे हुनखे उर्दू में दावा चइबो आहे, सिंधी में जेको आहे वाइदो चइजे या कूड़ी दावा ई कंदो रहियो हुयो न, ऐं उहा उनजी नेचर हुई।
यानी तव्हां अंदाज़ो लॻायो त केॾो वॾो हुन इल्ज़ाम लॻायो हो हिकिड़ो कागज़ खणी त इहो सैफर जेको आहे अमेरिका मुंहिंजी हुकूमत ख़तमु थी करणु चाहे रीज़न छा हो त मां रशिया जो दौरो कयो। हाणे रीज़न मां इन करे इहा रिपीट करे रहियो आहियां, ॻाल्हि इहा असां पंहिंजे प्रोग्राम में करे चुका आहियूं पहिरियों, जी जी, पर मां इन करे रिपीटेडली आवाम खे सम्झाइण जी कोशिशि करे रहियो आहियां त हुन जेकी दावा कई हुई त अमेरिका मुंहिंजी हुकूमत इन करे कराई त मां रशिया जो जेको आहे दौरो करे उन्हनि सां सस्तो तेल जो एग्रीमेंट करण जो ख़्वाहिशमंद हुउसि। हालांकि हुन ख़्वाहिश जो लफ़्ज़ इस्तेमालु न कयो, पर इहो जो चयो मां करे रहियो हुउसि जी, मुआइदे जी का ॻाल्हि इहो हुयो हुनजो जेको आहे टोटल मतन जंहिंखे असां चइजे। हाणे छा थियो? एग्रीमेंट उन्हनि जे जेके मुतलका वज़ीर हूंदा आहिनि उन्हनि जे दरमियान को MOU साइन थियल हुयो, पर हिन सिर्फ़ु पंहिंजी हुकूमत वञण जा इहे जेके कूड़ा इल्ज़ाम लॻाईंदो आहे उन इल्ज़ाम जे तहत पब्लिक सिंपैथी वठण जे लाइ हिन इहो हिकिड़ो वॾो ड्रामो रचियो हिन मुल्क में। हाणे हिन हुकूमत रशिया खां बि फ्यूल हिते पहुची वियो हाणे तव्हां वटि। हिननि त कंहिं क़िस्म जी इहा प्रोपेगेंडा न कई आहे त असां ते अमेरिका जो ई प्रेशर आहे या न आहे या छा आहे छा न आहे। ॾिसो, जॾहिं मुल्कनि खे तरक़ी ॼाणी हूंदी आहे त तव्हांखे पंहिंजी मुल्क जी इकोनॉमी खे मद्देनज़र रखंदे, पंहिंजी मुल्क जी जोग्राफियाई खे मद्देनज़र रखंदे तव्हांखे पाण फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। हाणे मिसाल हिन में अञा मां ॿियो ॾियां त ईरान खां बि असांजा बॉर्डर्स मार्केट जेके आहिनि उहे बलूचिस्तान जे इलाइक़े में खुली विया आहिनि न। टिनि जो टे त उन्हनि खुले छॾिया आहिनि, ॿ ॿिया खुलणा आहिनि। विच में परॾेही वज़ीर बि वियल हुया दौरे ते। पोइ जेको आहे उहो पोइ उनजा छा थियो, कहिड़ो प्रेशर हो? हुकूमत जी नियत हुई त अवाम खे जंहिं बि साइड खां असां फैसिलिटी ॾियारे सघूं था त उहा ॾियारियूं। काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते ज़ाहिर खाइण पीअण जी शयूं पहुचाइण जे लाइ मसइलो आहे, ऐं प्लस ज़ाहिर इहा ट्रेड में जॾहिं उन इलाइक़े जूं ज़रूरतूं पूरियूं थींदियूं त अल्टीमेटली जेको आहे उहो सामान जेको आहे उहो ॿियनि जॻहनि ते बि ईंदो न। यानी उहो सामान थी सघे थो कराची बि अचे, सिंध जे ॿियनि इलाइक़नि में वञे, पंजाब जे इलाइक़नि में वञे, KPK जे इलाइक़नि में वञे। बलूचिस्तान जा जेके मुतलका आसपास जूं आबादियूं हूंदियूं सभ खां वॾी फैसिलिटी फ़िलहालु उन्हनि खे त मिली वई न, त घर जे भरिसां उन्हनि खे हिकिड़ी मुख़्तलिफ़ जेके खाइण पीअण जूं सामान हुजे, रोज़मर्रा जो जेको बि सामान आहे उहो उन्हनि खे उते जेको आहे घर जे भरिसां सस्ती उन में मिली वियो। ऐं पोइ ज़ाहिर उनजी मुंतक़िली थींदी, उन में टाइम ज़रूरु लॻंदो, मां नथो चवां त हीअ 10 ॾींहंनि या 15 ॾींहंनि में। बहरहाल जेको जॾहिं इहो सिस्टम ठहंदो आहे त उहा ट्रेड जेको आहे उहा सॼे मुल्क में ऑटोमेटिक शुरू थी वेंदी आहे, ऐं उनजा फ़ाइदा जेके आहिनि उहे सॼे पाकिस्तान खे अल्टीमेटली थींदा। छो जो उतां जी जेको खाद खुराक जो सामान या रोज़मर्रा जो ज़रूरत जो जेको बि सामान आहे जॾहिं उहो ईंदो तेज़ी सां त उहो मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि जे शहरनि में ऐं ॻोठनि ताईं आहिस्ता आहिस्ता पखिड़िजी वेंदो, त बेनिफिट जेको आहे हर आम पाकिस्तानी खे पहुची वेंदो। अहिड़े तरीक़े सां हिन जेको क्रूड ऑयल आयो आहे रशिया खां, हिन जो बि बेनिफिट त ॾिसो न, पहिरियों $96 में वठी रहिया, हाणे $56 में या 59 में वठी रहिया आहिनि, त तव्हां डिफरेंस त ॾिसो केतिरो वॾो आहे। अहिड़े तरीक़े सां इहो हिकिड़ो जहाज़ आयो आहे, इहा जॾहिं रवानी शुरू थींदी, पर इहो थियो त हाणे क़ौम खे इहो ख़बर पइजी वई त हाणे हिन जी सप्लाई शुरू थी चुकी आहे। थी वई, पहिरियों माण्हू वसवसनि में हुया त ख़बर न ईंदो न ईंदो, ॻाल्हियूं जेको आहे अमेरिका जो जहाज़ हुजे जेको अॼु ताईं पाकिस्तान जी हिफ़ाज़त लाइ न आयो आहे, त माण्हुनि जे बहरहाल हिकिड़ो वसवसा हुया। हाणे प्रैक्टिकली ऑन ग्राउंड जेको आहे ज़मीनी हक़ाइक़ जे मुताबिक़ उहो जहाज़ पाकिस्तान में आहे ऐं उन्हनि जी जेको तेल निकिरण जो सिलसिलो आहे 2 ॾींहं 3 ॾींहं अञा हुन में लॻंदा, उहो हले थो। पर जॾहिं सप्लाई जेको आहे शुरू थींदी त असां वटि अञा 4-5 ॾींहं आहिनि, मां सम्झां थो। उमेद आहे त इहो पेट्रोल अञा सस्तो थींदो। ऐं हू वारी पॉलिसी जेका रखनि पिया अमीर ऐं ग़रीब तबके वारी, उहो कान, मां त तव्हांखे पहिरियों ई चयो त उहो नथी सघंदी इम्प्लीमेंट, पॉसिबिलिटी न आहे। उनजो जेको फ्रेमवर्क आहे उहो हुननि खे तयारु करण में ई टाइम लॻंदो, त इन करे अवल त उहो करणु न घुरिजे, पर जेकॾहिं कनि बि त उन में बि को बुराई कान्हे। मां इहो बि अॼु बि चवंदो, छो जो ॾिसो जेके अफोर्ड करे सघनि था, दुनिया में 2% माण्हुनि वटि बैंक पावर हूंदी आहे। सॼी दुनिया जा ताक़तवर मुल्कनि जी बि ॻाल्हि थो कयां त 2% माण्हुनि वटि ई बैंक पावर हूंदी आहे। पाकिस्तान जी त मां सम्झां थो ख़ुशकिस्मती आहे, हिते 4-5% माण्हुनि वटि जेको आहे बैंक पावर आहे। त अहिड़े तरीक़े सां हिते जेको आहे सस्टेनेबिलिटी उहे माण्हू जेके अफोर्ड करे सघनि था उहे करे वेंदा। असल मसइलो ई हिते वीचारा छो जो गुरबत जे करे बि, ऐं प्लस जेको आहे हिते छो जो स्केल्स जीअं पघारुनि जी असां ॻाल्हि कईसीं घटि हुजण जे करे जेको असांजो सरकारी तबको आहे, ऐं प्लस जेको निजी फैक्ट्रियुनि में प्राइवेट इदारनि में जेके कमु करे रहिया आहिनि माण्हू, उन्हनि जो बि स्केल यानी कि पघार जो स्केल तमामु घटि आहे। अच्छा, हिन वाले सां नाणे वारे वज़ीर चयो त उहो इम्प्लीमेंट कराइण जी कोशिशि कंदा, पर वधीक चवनि पिया त असीं वधीक इंटरफेयर नथा करे सघूं। ज़ाहिर आहे, ॾिसो गवर्नमेंट जी मां चयो त हिकिड़ी हद ताईं
इम्प्लीमेंटेशन कराए सघे थी, पर इन्हनि फैक्ट्री मालिकनि खे या जेके बि ताजिर आहिनि या सनतकार आहिनि इन्हनि खे बि त अलाह जो ख़ौफ़ हुजणु घुरिजे न, इहो बि त अहसासु कनि न त इहे जेके इन्हनि वटि कमु करे रहिया आहिनि इन्हनि जूं बि त फैमिलियूं आहिनि न, इन्हनि खे बि त पंहिंजा घर हलाइणा आहिनि न। पर हुकूमत सां जॾहिं बि सवाल कयो वियो आहे हू इहा ई ॻाल्हि कंदा आहिनि त असांखे प्राइवेट सेक्टर जे तरफ़ां जेको आहे तमामु घणी रेज़िस्टेंस अचे थी ऐं इहो असीं कोशिशि कंदासीं पर ॾाढो मुश्किल हू ज़ाहिर कंदा आहिनि त तमामु ॾुखी ॻाल्हि आहे उन्हनि जे लाइ। उन ते चयो आहे त जेको इहो मार्केटूं 8 मई ताईं बंदि करण वारो इशू आहे, इहा बि त बदकिस्मती आहे न। दुनिया जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उते बि 5-6 बजे मार्केटूं बंदि थी वेंदियूं आहिनि, भले सिज हुजे मथे बीठो हुजे छा बि करे। हालांकि तव्हां लंडन आहे उतां जी जेकॾहिं मिसाल वठो त उते त सिज लहंदो ई 8:30 बजे खां पोइ आहे, पर उन जे बावजूद बि 5-6 बजे जेको बि स्पेसिफिक टाइम आहे कंहिं जॻह ते 6 कंहिं जॻह ते 5 आहे त स्पेसिफिक मार्केटूं बंदि थी वञनि न। उते त इहा उज़ुर कान्हे त असांजा माण्हू निकिरनि देरि सां था या असांजा माण्हू उथनि देरि सां था या सुम्हनि देरि सां था, भाई इहो उज़ुर त बिल्कुलु लाइफस्टाइल में बि असांखे चेंजिंग जे करे आणे छॾियूं त काफ़ी जेको आहे तब्दीली अची सघे थी। मुल्क तरक़ी करे वेंदो, लाइफस्टाइल यही करे जेको आहे न हिन मुल्क जी मां सम्झां थो तरक़ी न करण जो सभ खां वॾो इशू इहो ई आहे त फजर जी नमाज़ खां पोइ जेकॾहिं असांजो हिते वर्क शुरू थी वञे ऐं माण्हू पंहिंजे पंहिंजे कमनि ते हलिया वञनि त यकीन कयो हिकु त उन्हनि में कम जो जज़्बो सुधार अची सघे थो ऐं निज़ाम सही थी वेंदो, डिसिप्लिन अची वेंदो ऐं मुल्क तरक़ी कंदो। हिते लेज़ी जेके आहिनि उहे 2 बजे 2:30 बजे निंड मां उथनि था, उन खां पोइ सोचनि था त असां बिज़नेस कंदासीं, 5-6 बजे खां पोइ त कमु करणु शुरू था कनि। ठीक जमाली साहब, बहरहाल जी सुठी ॻाल्हि इहा हुई त रूसी तेल जेको आहे अची चुको आहे ऐं जीअं तव्हां बि चयो थोड़नि ॾींहंनि में हुकूमत अनाउंस कंदी त पेट्रोल जेको आहे उहो थोड़ो सस्तो ज़रूरु रहंदो ऐं पोइ तव्हां पंहिंजो जेको ज़िंदगी में तव्हांजी रूटीन आहे घुमी फिरी सघो था। ऐं पर ही तूफ़ान बि अची करे पहुतो आहे नाज़रीन, त जीअं इन हवाले सां बि काफ़ी गाइडलाइंस जारी कयूं वयूं आहिनि त गैर ज़रूरी तव्हां हिननि 3-4 ॾींहंनि में घरां जेको आहे न निकिरो। सो बहरहाल प्रोग्राम में ॾींदा इजाज़त, मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह।